वो गुनाह जानी बुझी थींदो होए, गफलत में थींदो होए, लापरवाही में थींदो होए, या को पर दुनवी इशू हुए, उन गुनाह जो रिजल्ट कोरो निकरंदो ने उन गुनाह जो नतीजो कोरो निकरंदो। पाण हिन ॻाल्हि से बख़ूबी वाक़िफ़ आहियूं जे इंसान फितरी तौर मथे कमज़ोर आहे ऐं नफ्स जो पुजारी आहे। तौहीद वारो होए ते भले, नमाज़ी होए ते भले, बेनमाज़ी होए ते भले, फरमा बरदार होए ते भले, नाफरमान होए ते भले, इंसान जे अंदरो अंदर इंसान खे हिकिड़ो टीचर पढ़ाए पियो, उहो नफ्स आहे। नफ्स जो पर 3 क़िस्मूं आहिनि। बिल इख्तिसार जे नफ्स जो कोरियो इंसान खे अहिड़ियूं दुनिया जूं रौनकूं रोशनियूं ॾेखारे, दुनिया जी चमक दमक ॾेखारे, ख्वाब ऐं सपने के मुज़य्यन करे, नफ्स दुनवी जिंदगी इंसान खे ॾे थो, उखरवी जिंदगी जॾहिं लाहे थो। ई पामणी जो तजुर्बो हूंदो, इंसान न चाहींदे पण गुनाह में मुलविस थी वञे थो। बाज़ दफ़ा त इंसान बेख़बर होए थो जेको ई गुनाह आहे या न आहे, त मुलविस थी वञे थो, या दोस्तनि जे झुंड में अची करे, यार ऐं अहबाबनि जे महफ़िल में अची करे, हिकिड़ो नेक माण्हू 5 वक़्त नमाज़ी तिलावत क़ुरान से पिण खे मुज़य्यन रखण वारो इंसान, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हर 9 दोस्त नाफ़रमान आहिनि, 9 ई भेरो थियो आहे, त हू अक्सरियत आहे या अक़लियत आहे। 9 ॼणा नाफ़रमानी मथे, हिकिड़ो फर्माबरदारीअ ते आहे, त हू अक्सरियत अक़लियत मथे ग़ालिब अची ने हू उन्ही जो पीछो करे, ने हिनखे पिण खे बज़ाते ख़ुदि ख़बर न हुए जेको वाक़ई गुनाह में मुलविस थी वियो आहे, ने हू गुनाह करे वञे थो। मसलन हरियाणी महफ़िलूं जंहिंमें गिला ग़ीबत आम हुए त हिन में उथी रवानो न थी सघे, या कुट में कबीले या समाज जे दबाव जे अंदर रही करे पाण अहिड़ा कदम इंसान खे खणणा पए जे उनखे अंदरो अंदर को ख्याल न हुई जेको गुनाह करी आहे पियो, पर हक़ीक़त ई आहे जे उहो इंसान गुनाह में मुलविस थी वञे थो, या ईअं हुए थो जे ग़लती की ग़लती न सम्झे, इन जो कुर थियो त कुरो थियो, आउं त सजदा करियां पियो, इन जो त ख़ासो हुयां। ये चीजों इंसान के अंदरो अंदर नफ्स पढ़ाए थो। नफ्स अम्मारा जो कोरो हमेशा गलती की तरफ इंसान के थके थो, जंहिंजो नतीजो कुरान अज़ीम में अल्लाह फरमाए, कल्ला बल राना अला कुलूबिहिम बिमा कानू यक्सिबून। ये न बल्कि उन्हीं जी आमाल जी वजह से उन्हीं जी दिली मथे जंग चढ़ी वियो आहे। अमाल क्या? बुरा, बदअमाल, बदअखलाकी, दीन नो बेहरा रवी, इन्हीं आमाल जी वजह से अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जो उन्हीं जी दिल मथे जंग चढ़ी वियो। हदीस रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अचे थो, इन्नल मुमिन इज़ा अज़नब कान नुक्तहु सौदाउ फी क़ल्बि। जॾहिं हिकिड़ो मोमिन बज़ाहिर हू मोमिन ॾिसे थो दुनवी लेवल मथे, बाक़ी दिली तौर में थे त अल्लाह तबारक व तआला खे ख़बर आहे जेको नाफरमान है अंदर जी तरफ से कहिड़ो माण्हू आहे। हिकिड़ो फर्माबरदार आहे, पेशानी ते हेॾो
नमाज जो ताज लगो पियो है, 12 उमरा 4-5 हज करे आयो है, भाई अंदर जो कहिड़ो है ये तो खालिक हकीकी खबर है। तो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन्नल मुमिन इज़ा अज़नब कानत नुक्तहु सौदाउ फी क़ल्बि, यार हिकिड़ो मोमिन को खता ऐं ग़लती करे थो त उन ग़लती ऐं गुनाह जी वजह से इज़ा अज़नब कानत नुक्ता, दिल मथे क़ल्ब मथे हिकिड़ो नुक्तो थी वञे थो। नुक्ते मां सम्झो था पेट नुक्तो हुए ते 2 नुक्ता हुए इनखे नुक्तो चवंदा। ये हिकिड़ो नंढड़ो नुक्तो थी वञे थो। इन नुक्ते जी वजह से अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए फ़इन ताब व नज़ा वस्तगफर सुकिल क़ल्बहु, जेकॾहिं ई बंदो वक़्त रहंदे ताब तौबा करे लाए थो, वस्तगफर इस्तिग़फार करे लाए थो, अल्लाह वटि माफ़ी घुरे लाए थो, क्या लॻे थो जो मोला खता थी वई है, गुनाह थी वियो है, अल्लाह साम्हूं रुजू करे थो त अल्लाह तबारक व तआला उन नुक्ते खे हटाए छॾे थो। वो क़ल्ब हू दिल इंसान जो पाक थी वञे थो। ऐं जेकॾहिं उनखे ख़्याल नथो या मामूली उन वस्तु खे सम्झे थो, इहो मामूली गुनाह आहे। वइन ज़ाद ज़ादत हत्ता यअलूहु क़ल्बुहु फज़ालिक रय्यन ज़िक्रुल्लाह ज़करुल्लाह, यार इन वस्तु के मामूली समझे तो त ई नुक्तो आहिस्ते आहिस्ते ज़ाद ज़ादत ई वधंदो वञे, हत्ता कि इन जो सॼो क़ल्ब सॼो दिल इनखे ख़्याल नथो रही कारो थी वञे थो, सियाह थी वञे थो। इन ही चीज़ के अल्लाह तबारक व तआला फरमाए कल्ला बल राना अला कुलूबिहिम, ईअं न उन जी दिल मथे नुक्तो थियो, उन नुक्ते जी वक़्त रहंदे मरम पटी न थी जंहिंजो नतीजो इन करियो जे उन जी दिल मथे कारा ठपा लॻी आहे। ऐं पाण यादि हुअणु खपे जे गुनाह नाफरमानी जी वजह से पापे जी वजह से दुनियावी जिंदगी परेशान हाल गुजरे थी, इंसान बेचैनी ऐं बदसुकूनी जो शिकार थी वञे थो। यार अॼु पंहिंजो माहौल पाण साम्हूं आहे, पाण खे अल्लाह रोज़ियूं रिज़्क़ माल मिल्कतूं औलाद अमन हर चीज़ ॾिनी आहे, तंहिंजे बावजूद पाण कंहिंखे सुकून न आहे, झाऊं आहे झौतो लॻी पई वञे। तंहिंजो कारण आहे जे पंहिंजे दिल खे जेको आमाने जे ज़रिए से इत्मीनान मिलणो खपे उहो न मिलियो। हिकिड़ो माण्हू लखापति आहे, इन पिंड की खबर ना है मुझे प्रॉपर्टी केतरी है, हर जगह मथे नौकर चाकर मौजूद है, तंहिंजे बावजूद जेको दिली इत्मीनान हुअणु खपे, सुकून हुअणु खपे, उन्हनि उहे महिरूम आहे। त इनखे पिंड के अंदर सोचणो खपे जे ही जेको मुंहिंजो इत्मीनान चटाइजी वियो आहे, सुकून छिनजी वियो आहे, बेचैन जेको थी वई आहे, इन जो वाहिद सबब ही है जे मुंहिंजो दिल कारो थी वियो आहे। इन दिल जी सफाई जो अल्लाह जे रसूल फरमाए जे तौबा करे ने इस्तिग़फार मांगे। कुरान करीम में अल्लाह तबारक व तआला सूरह ता में आयत नंबर 24 में इरशाद फरमाए वमन आरज़ अन ज़िक्री फइन्न लहू मईशतन ज़नका व नहशुरु यौमल क़ियामति आमा। क़यामत ख़ैज़ आयत है इंसान जी जिंदगी जेको सोचे जिंदगी ला करे, जेको शख्स जेको इंसान जेको व्यक्ति जेको फर्द अल्लाह फरमाए तो मुझे जिक्र है मुझे याददानी रोगुर्दानी करे तो रब्बुल आलमीन फरमाए तो जे उन जी दुनियावी जिंदगी असी तंग करे छॾियो, सारी नेमतूं हुअण जे बावजूद मां तंगी महसूस करियूं पिया, ऐं सारा इनामात हुअण जे बावजूद मां बेचैन आहियूं। त ही त क़ुरान चए जंहिं मुंहिंजी नाफरमानी ऐं याददानी नो रू गर्दानी करे दो, फरमा बरदारी याददानी नो रू गर्दानी करे दो। अल्लाह फरमाए तो तेरे उन्हीं जी जो दुनियावी जिंदगी असी तंग करे छॾियो था, ये कुरान चए तो सिर्फ एतिरो न वनहशुरु यौमल क़ियामति अहमा, जरा क़यामत जो ॾींहुं उथिंदो ई माण्हू जरा अंधो करे उथियारींदासीं।
कहिड़ी क़यामत ख़ैज़ आयत है। कया अल्लाह तबारक व तआला अखर ऐं अल्फाज़ खे पिड़ो आहिनि। जे दुनियावी ज़िंदगी तंग थी वेंदी तंहिंमें को शक न आहे, ने ई चीज़ूं हिनखे नज़र अची थियूं पयूं। चैन इत्मीनान न, सुकून न, फितना फसाद ॾुख आज़माइशूं ही हू, रोज नई सुणणी, रोज नई उजाणी, रोज नई दुखाणी, ये पाण आम खास मरहलो थी वियो आहे। मालूम थिए थो जे किथे न किथे पाण जी दिली मथे, पंहिंजे कल्ब मथे गुनाह जो असर आहे, जंहिंजी वजह से पाण खे चैन इत्मीनान सुकून आहे। सिर्फ एतिरो न, अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जिस क़यामत जो ॾींहुं इनखे अंधा करे उथियारींदासीं। पहिरीं चवंदो त ऐसी ॻाल्हि आहे दुनिया में भई मां कुड़ीअ ॾिठे में, आसमान मथे प्लेन उड़िया पे ॾिठे में, चंद्र तारा मण ॾिठे में, आयतूं ॾिठे में, सोए पे, ऐसी ॻाल्हि सवाल त बनंदो। पर क़ुरान पिंड चए थो, रब पिंड उतारे, जिब्रील अमीन पिंड खणी आयो, अल्लाह जो पैगाम पाण रब उतारे। जी पिंड चवंदो कान रब लिमा हशरतनी आमा वक़द कुंत बसीरा। मुंहिंजो रब ही कुर थियो, दुनिया में नाउ ॾिसंदो पियो। जी हाँ, अल्लाह के चवंदो कि मुंहिंजो रब ही थियो कोन, ऐं दुनिया में त अंधो नाबीनो न हुउसि, मूंखे नाबीनो अंधो बनाए छॾे। अल्लाह जवाब ॾींदो, जी हाँ, रब जवाब ॾींदो, कान कज़ालिक आततका आयातुहा फनसीतहा व कज़ालिक अल-यौम नुनसा। ये एतिरे न थियो आहे जे तो वटि मुंहिंजूं आयतूं, मुंहिंजूं निशानियूं पुगियूं हुयूं, तो उन्हीं खे भुलाए छॾे, अॼु असांखे भुलाए छॾे। मां तसवुर कयो जे क़यामत जे वहशतनाक मंज़र में अल्लाह ही जवाब ॾे, रब ही जवाब ॾे जे तो भुलाए छॾे, अॼु असां तोखे भुलाए छॾियो। तो ते इंसान जो मंज़र करो जिते दुनिया जी सारियूं नेमतूं ॾिसे पियो, दुनिया में अज़ाब ॾिसे पियो, दुनिया में सज़ाऊं ॾिसे पियो, दुनिया में इनामतूं ॾिसे पियो, दुनिया में आज़माइशूं ॾिसे पियो, दुनिया में हर शइ जो इल्म रखण जे बावजूद, हर चीज सुणण जे बावजूद जॾहिं इंसान दुनिया में अंधो थिए थो, अर्श अज़ीम जो रब फरमाए थो क़यामत जो ॾींहुं अंधो करे उथियारींदासीं। तॾहिं सवाल कंदो न, असीं जवाब ॾींदासीं जे तो भुलाए हुए, तो ॾिठे पे, तुंहिंजी नज़रे में हो, जी हाँ अॼु तोखे भुलायो वेंदो। कहिड़ो मंज़र हूंदो जे कंहिं इंसान खे, कंहिं व्यक्ति खे, कंहिं फर्द खे गुनाह जी एवज़, खताएं जी एवज़, पापे जी एवज़ रब भुलाए छॾे, न उ नाबीनो अंधो थिए उन भीड़ मैशर जे में, उन तपते सहरा में जिते नफ्स नफ्सी जो आलम हुए, उते इंसान अंधो ऐं नाबीनो थिए त हिनखे पुटलो सारो मंज़र यादि अची वञे। कहिड़ो मंज़र हूंदो, कहिड़ो फुर ख़तर हालात हूंदा। सिर्फ एतिरो न, अल्लाह तबारक व तआला इन आयत मां रिज़ल्ट करणु चाहे थो जे जंहिं जंहिं नाफरमानियूं कयूं हूंदियूं, जंहिं जंहिं गुनाह क्या हूंदा, जंहिं जंहिं पाप क्या हूंदा, उन्हीं जी ज़िंदगी माण्हूअ जे ॾेखाए प्रमाणे इत्मीनान हूंदी। हर ग़रीब माण्हू आहे वीचारो, जहिड़ो आणे अहिड़ो चाणे, उहो साहूकार खे ॾिसे थो हुनखे अहिड़ो थींदी त ख़ुशि आहे, बराबरि आहे, पर न न न ख़ुशि न आहे। ही सिर्फ ॾेखावो आहे, ऐं अंदरो अंदर हिनखे चैन सुकून जो न आहे। पेट जी ॻाल्हि कल्ब जी केरु सुणाए, पर हक़ीक़त हिन जे बरअक्स आहे जे बेचैन आहे। दुनिया भर जा टेंशन लॻा पिया आहिनि, दुनिया भर जा इशू हिन साम्हूं आहिनि, खाते जा, अकाउंट जा, ड्राइवर जा, मज़दूर जा, लेबर जा, वाण जा, हिसाब किताब जा, हर चीज करे पियो, तंहिंजे बावजूद इत्मीनान न आहे। कंहिं मथे 2 रुपया रही न वञे, को 2 रुपया मूं न वधारे न गिनी वञे, मता ऐं अल्लाह जे नाले 2 ॾींहं 100 जी नोट न निकिरी पए। जी हाँ, हिनखे चइनि था बेसुकूनी जी ज़िंदगी, बेचैनी जी ज़िंदगी, अफरा तफरी जो इंसान शिकार थी वञे। ऐं अल्लाह तबारक व तआला फरमाए जे दुनिया में कुरान मिसाल ॾिनी है जे गुनाह जी वजह से, बुराई जी वजह से अल्लाह तबारक व तआला मौजूदा नेमतें खे झटे छिने लाए थो। मौजूदा नेमतूं जेको पाण वटि रहियूं, पाण सम्झो जे पाण वटि ईअं जूनियूं, हिकिड़ो माण्हू अॼु पंहिंजी जवानी मथे, पंहिंजी नज़र मथे, कने जी समात मथे ऐं ज़हन वधारे हुअण जी वजह से हिनखे पूरो गुरूर ॼाऊं
पढ़ना अल्लाह करिश्मा दिखाया है दुनिया में। ये नजरों, ये अखी, ये सुने जी ताकत, ये हले जी कुवत, ये झुके जी नेमत, ये आहिस्ते आहिस्ते रफ्ता रफ्ता जटसी वेंदी। अल्लाह फरमाए तो असी झटे लाइंदा असी ने ई कुरान में अल्लाह फरमाए पांजी मां पे हजरत आदम ए हजरत हवा रजी अल्लाह तआला अन्हु जी बात रजी अलैहि सलातो सलाम जे बारे में अल्लाह फरमाए तो वकुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह। असा आदम और जी घर वाली ने छो के जाए तो रब जाए तो जहां हजरत आदम ए हजरत हवा दुनिया में रुखसत थिया तंहिंखे शादियूं थी हुयूं, पर ये मैसेज ये पैगाम ये सबक ये तम भी मां औलाद ला करे आए। जे असां आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हवा खे चयो वकुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह ऐं आदम जी घर वारी हवा अल्लाह आंखे जन्नत ॾिनी है ऐं जीअं चाहियो इहो खाओ पियो फरो। ऐसी ॻाल्हि है एॾी वसी जन्नत जेको अल्लाह सॼी दुनिया न बणाए अरबों खरबों इंसान दाखिल थी वञे तो है उन जन्नत में खोट न अचे। वो एडी वसी जन्नत एडी कुशादा जन्नत भी इंसान के ॾिने केतरी वॾी नेमत हुई। बी इंसान हिकिड़ो मर्द हिकिड़ी औरत वकुलना या आदम उस्कुन अंत व ज़ौजुकल जन्नह ॿिन्ही की जन्नत में दाखिल थे। वो अल्लाह शर्त लगाए छॾे वला तक़रब हाज़िहि शजरत फतकूना मिन ज़ालिमीन। खबरदार हद है शरात है कुछ प्रतिबंध है हिन वण के उॾाने वेंदा हिन वण के उॾाविया ताईं ज़ाल में मुंहिंजा थी वेंदा। अल्लाह ऐलान त करे छॾियो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खे मुतनब्बा करे छॾियो पैगाम ॾेई छॾियो। वल्लाह फरमाए तो फाज़लहुम शैतानु अन्हा फअखरजहुमा मिम्मा कान फी। वो शैतान जी जासे में अची विया। वो शैतान जो अॼु पांखे दुनिया मुज़यन करे ॾेखारे तो ही कयां त ही थिए ही कयां त ही थिए तीअं आदम अम्मा हवा अलैहिस्सलातु वस्सलाम के पर अहिड़ा जहिड़ा जो विसरिसा वञे कि अल्लाह खे एतिरे लाइ रोके जी उॾामिया त खाई विया त हमेशह हिते हूंदा निकिरी वेंदा हमेशह हिते हूंदा एतिरे लाइ अल्लाह खे प्रतिबंध लॻाए विया ऐं खाईंदा त हमेशह रही वेंदा। अहिड़ा अहिड़ा ठाट बनाए अहिड़ियूं अहिड़ियूं कसौटियूं उन अॻियां रखे ॿिन्ही खे गुनाह में मुलविस करे छॾे। अल्लाह तबारक तआला फरमाए थो फअखरजहुमा उन कढाए छॾे। जन्नत जहिड़ी आलीशान नेमत जड़ची वई त जेको गुनाह आई न पाप आई न खताऊं आई अगरचे पांखे नज़र नथियूं अचनि पर आई विख विख ते आई न कदम कदम ते आई। जेकॾहिं गुनाह खताऊं पाप पां वटि आई ने पांखे उन जो इल्म है या अनजाने में थी विया आहिनि वक़्तु हूंदे उन जी मरम्मत कई वञे वक़्तु हूंदे तौबा इस्तिग़फ़ार कयो वञे वक़्तु हूंदे माफ़ी घुरे वगरना ये दुनिया जा ठाट दुनिया जा इनामात दुनिया जूं नेमतूं दुनिया जूं रौनकूं दुनिया जूं रोशनदानियूं अल्लाह जॾहिं लाहींदो ये अल्लाह करे ॾेखारियो आहे। आखिरत में अंजाम अगली आयत में हो जिस दुनिया में इन जो चैन खत्म सुकून खत्म इत्मीनान खत्म बेचैनी जो शिकार कब्र में अंधेरो क़यामत जो ॾींहुं उछंदा तरनि था त तसव्वुर कयूं जे दुनिया में जा जंहिं इंसान जी सज़ा चालू थी वई हुई बेचैनीअ जी बेइत्मीनानीअ जी करार सुकून जटिजी वियो हुए इन माण्हू खे कब्र में कुड़ आराम मिले कि माण्हू कब्र में कुड़ सुकून पाए त माण्हू लाइ कब्र में क्या जन्नत जा विछाणा जब ये वस्तु अची थी त आखिरत में अल्लाह फरमाए तो मैदान महशर में असीं अंदा करे वठेंदासीं त पांखे अल्लाह जिंदगी ॾिनी है मुर्फ़त ॾिनी है मौक़ो है अकल है बुद्धि है समझ है तंदुरुस्ती है फुर्ती है रोज़ी है इन ॿिन्ही जे विच में पाण अल्लाह सां रुजू करियूं पंहिंजे जे गुनाह जी माफ़ी घुरूं पंहिंजे जे ख़ताए जी माफ़ी घुरूं पाण जाने में कयां या अनजाने में कयां पांखे ख़बर होए या न होए
अल्लाह वटि ईअं अर्ज़ी फलायूं जो मुंहिंजा रब असांजे इल्म में आई या न आई पर तुंहिंजे इल्म में मर लिखल आहे, मुंहिंजे पाप ऐं मुंहिंजे ख़ता ऐं मुंहिंजी गफ़लत खे माफ़ कर, ईअं जो ईअं अर्ज़ी फलाई। अर्श अज़ीम जे रब दुआ गोया रब्बुल आलमीन पांखे वक्त हूंदे पिण जी गुनाह मथे तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अर्श अज़ीम जो रब पांखे अंदरो अंदर जो को टीचर उस्ताद पढ़ाए तो अल्लाह हिन नफ्स जी बुराई नु बचाए। रब्बुल आलमीन पांखे पिण जा मुत्तबे पैरोगार बनाए। अल्लाह गुनाह जे खतरात नु बचाए। रब्बुल आलमीन पां वटि जेकी बीमार है अल्लाह मणी के शिफा अता फरमाए। रब्बुल आलमीन जेकी अहले तौहीद दुनिया में रुखसत थी वई वफात करे वई रब्बुल आलमीन मणी की मग़फ़िरत फरमाए। अगले बोले नंढे वडे मर्द औरतें मणी के अल्लाह माफ फरमाए। अल्लाह करवट करवट उन्हीं के आराम अता फरमाए। दुनिया के कंहिं बि खत्ते कोने में मुसलमान मज़लूम है, मुसलमान मज़लूम ही अल्लाह उन्हीं मथा जुल्म लाए दूर फरमाए। रब्बुल आलमीन इन ॻाल्हि के बखूबी जाने तो जे पां वटि कोई सबब न आहे जे पां उन्हीं जी मदद करे सघूं, उन वटि उन्हीं सुधी पुॼी सघूं। पां वटि सिर्फ़ दुआ जो हथियार है। अल्लाह करीम अॻियां इहा अर्ज़ी है जे अल्लाह उन्हीं मथा ज़ुल्म जा पहाड़ उतारे। रब्बुल आलमीन उन्हीं जी बचड़े, उन्हीं जी इज्जतें, उन्हीं जी बुढ़ड़े मथे रहम फरमाए। रब्बुल आलमीन पां मथे रहमत वारा, बरकत वारा, अमन वारा, सुकून वारा मींहं वसाए। अल्लाह जैसी प्यारे मज़हब इस्लाम मथे कायम दायम रखे। पांजो खात्मो कर ईमान बिल खैर मथे करे। वमा तौफीक इल्ला बिल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह।